ईरान जो इसराइल ते 100 खां वधीक सुपरसोनिक बैलिस्टिक मिसाइलनि ऐं ड्रोन्स सां नओं हमलो। तलबीब वालारल बैतुल मुक़दस ऐं हैफा शहर समेत केतिरा ई शहर धमाकनि सां गूंजी उथिया। हैफा पावर प्लांट खे हमले खां पोइ बाहि वकोड़े वई। विच इसराइल जी बिजली बंदि। मिसाइल हमलनि में 14 शहरी माज विया, 35 गुम, 380 खां वधीक ज़ख़्मी। 9 जी हालत गणित जोगी करार। कैसरिया में इसराइली वज़ीर आज़म नेतन्याहू जे घर ते बमबारी। ईरान जी बमबारी सबबि केतिरियूं ई इमारतूं तबाह। हर पासे ऐं धमाकनि ऐं सायरनि जी गूंज। इसराइली फ़ौज हैफा में ऑयल रिफाइनरी तबाह थियण जी तस्दीक़ करे छॾी। इसराइली दिफ़ाई निज़ाम ईरानी हमलनि अॻियां मुकमल तौरु नाकाम। इसराइल जी ईरान जी राजधानी तेहरान में ते बमबारी ऐं धमाका। पाकिस्तान इनक़लाब जो इंटेलिजेंस चीफ ऐं संदसि नायब समेत शहीद 80 शहरी शहीद विया, केतिरा ई माण्हू ज़ख़्मी। इसराइली जंगी जहाज़नि जी तेहरान जे मुख़्तलिफ़ हंधनि ते बमबारी, कार बम धमाका। शीराज़, बंदर अब्बास ऐं ॿियनि शहरनि में ऑयल रिफाइनरीज़, गैस जे ज़ख़ीरनि ऐं ॿियनि हंधनि ते इसराइल जा हमला। ईरानी हुकूमत तरफ़ां मस्जिदुनि, मेट्रो स्टेशननि खे बम शेल्टर तौरु इस्तेमालु करण जो फ़ैसिलो। ईरानी सिहत वारी वज़ारत जो चवणु आहे त इसराइली हमलनि में हिन वक़्त ताईं 224 ॼणा शहीद थी चुका आहिनि, जिन में 90% आम शहरी आहिनि। ईरान इसराइली हमलनि में अमरीका खे बि मुलविस करार ॾेई छॾियो। ईरानी परॾेही वज़ीर अब्बास इराक़ी जो चवणु आहे त इसराइल एटमी थाकनि ते हमला करे समूरियूं हदूं पार करे छॾियूं आहिनि। ईरान ते इसराइली हमला अमरीकी मदद खां सवाइ मुमकिन न आहिनि। हमला बंदि न थिया त जंग जो दाइरो ॿियनि मुल्कनि ताईं वधाए वेंदो। आलमी बिरादरी खे इसराइली अगराई जो नोटिस वठणु घुरिजे। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप चयो आहे त ईरान ऐं इसराइल विच में जल्द मुआइदो थी वेंदो। ॿिन्ही मुल्कनि खे मुआइदो करणु घुरिजे। अमुन लाइ मुआइदे लाइ मुलाक़ातूं ऐं फ़ोन ते राब्ता थी रहिया आहिनि। विच ओभर खे हिकु दफ़ो ॿीहर अज़ीम ख़ितो बणाए वेंदो। हिन पाकिस्तान ऐं भारत खे जंगबंदी ते राज़ी कयो। ॿिन्ही मुल्कनि में जंगबंदी लाइ वापारी दॿाउ इस्तेमालु कयो। हिन मिस्र, इथोपिया में नील दरिया ते झेड़ो ख़तमु कयो। हू पहिरीं सदारती दौर में कोसोवो ऐं सर्बिया में बि जंग बंदि कराए चुको आहे। पाकिस्तानी पार्लियामानी वफ़द जे सरबराह पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त भारत खे सिंध तास मुआइदो मुअतल करण जो फ़ैसिलो वापसि वठणो पवंदो। जेकॾहिं भारत पाकिस्तान जो पाणी रोकियो त जंग खां सवाइ ॿियो को ऑप्शन न हूंदो। भारत तरफ़ां पाणी रोकणु पाकिस्तान जे वजूद खे ख़तरे में विझणु बराबरि आहे। पंहिंजे पाणी जे हक़ तां जंहिं कंहिंखे बि सूरत में हथ नथो खणी सघिजे। भारत तरफ़ां पाकिस्तान जो पाणी रोकण जी धमकी गॾियल क़ौम जे चार्टर जी भञकड़ी आहे। पाकिस्तान अंदरि दहशतगर्दी जे वाक़िअनि में भारत जो हथु आहे। दहशतगर्दी जे वाक़िअनि सबबि कॾहिं बि जंग शुरू करण जी ॻाल्हि न कई आहे। भारत ऐं इसराइल पाकिस्तान खे ग्रे लिस्ट में शामिल करण में नाकाम थी विया आहिनि। चीन ऐं जापान पाकिस्तान जे मौक़िफ़ जी हिमायत कई। पाकिस्तान FATF जूं समूरियूं ज़रूरतूं पूरियूं करे चुको आहे। हाणे कंहिं बि लिस्ट में रहण जो को बि जवाज़ न आहे। बचाव वारो वज़ीर ख्वाजा आसिफ। हुकूमत पेट्रोलियम शयुनि जे अघनि में वाध करे छॾी। पेट्रोल 4 रुपया 80 पैसा ऐं डीज़ल 7 रुपया 95 पैसा फ़ी लीटर महांगो। पेट्रोल जी नई क़ीमत 258 रुपया 43 पैसा फ़ी लीटर थी वई। डीज़ल जी नई क़ीमत 262 रुपया 59 पैसा मुक़ररु। नोटिफिकेशन जारी। घरू वज़ीर ज़ियाउल हसन नज्जार चयो आहे त वफ़ाक़ धाड़ेलनि खे मुंहुं ॾियण लाइ हथियार सिंध पुलिस हवाले कया आहिनि। सिंध पुलिस खे उहे जंगी हथियार मिलिया आहिनि जेकी रुॻो फ़ौज वटि हूंदा आहिनि। प्रिया कुमारी ऐं ॿियनि मुल्कनि जी बाज़ियाबी लाइ पुलिस कोशिशूं करे रही आहे। सिंध में अमन अमान जी सूरत में बहितरी आई आहे, पर वधीक कमु करणो पवंदो। IG सिंध हुकूमत जो मुलाज़िम ऐं मातहत आहे। हुकूमत जे हुकुमनि ते अमल करणो पवंदो। इख़्तिलाफ़ हमेशह बराबरि जी शख़्सियतुनि ऐं अमलदारनि विच में थींदा आहिनि। ऐं शिकारपुर मां हिकु हफ़्तो अॻुवा थियल मासूम निंगर अनस तईं बाज़ियाब। पुलिस पारां मुक़ाबले जी दावा। SSP शिकारपुर जो चवणु आहे त अनस तईं खे कोट शाहू जे कचे मां बाज़ियाब करायो वियो आहे।